जी असां वक्त शाहपुर जाने भरसां ॻोठ नए गचेरे जे दरगाह सैयद हाजन अली शाह नारेधणीअ जे इन उर्स मुबारक तकरीबन में शरीक आहियूं। अचो त मेले में शामिल मासूम ॿारनि ऐं शौक़ीननि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। बिल्कुल सिंधी सकाफ़त आहे, रवायत आहे। मेलो मलाखड़ो चोडुल फिरड़ू सब बार बच्चा सब उन में राज़ी पाज़ी थींदा आहिनि। कंहिं अलबेज कंहिं फ़कीर जो उर्स मुबारक में हे मौला पुराणी रवायत आहे, हे अज़ली रवायत आहे जेका हलंदी पई अचे। मौला कंदो ता क़याम क़ाइम दाइम रहंदी। ख़ासि करे सिंध सोणी खे असांजी जेके लहर मेलो सिंध जी सूंह आहे, मेलो सिंध जी सकाफ़त आहे। मां ॻोठ हाजी सलेमान बुघियो खान नए गचेरो साईं हाजन साईं जे मेले ते आई आहियां। मां पंहिंजे सहेलियुनि सां मिलण आई आहियां। हिते ॾाढो मज़ो आहे। मेले में ॾाढियूं घुमण जूं ॾाढियूं शयूं आहिनि। असांखे ॾाढो हिते मज़ो आयो आहे। मूंखे पंहिंजे दोस्तनि ॾाढा तोहफ़ा ॻोठ नए गचेरे में सैयद हाजन शाह जो मेलो हर साल लॻंदो आहे। असां मेले में मिठाइयूं ऐं शयूं मेलो सिंध जी सकाफ़त आहे। साईं हाजन शाह जो मेलो आहे। जीअं त अॼु असां साईं हाजन शाह नारेधणी जे मेले में आया आहियूं जेको नए गचेरे में आहे। जीअं त हीअ जेके मेला आहिनि बुज़ुर्गनि जा मेला, इहे जेके आहिनि सिंध जी सकाफ़त आहिनि ऐं जेको तफ़रीह गाह आहिनि। हिते जेको आहे सो हर साल मेला धाम धूम सां लॻायो वेंदो आहे ऐं जेको आहे हिते परे परे खां मल पहलवान ईंदा आहिनि ऐं जेके पांधीअड़ा आहिनि साईं हाजन शाह जा उहे परे परे खां कई ईंदा आहिनि। असां बि पंहिंजा ॿार वठी आया आहियूं। हिते झूला लॻा पिया आहिनि ऐं हर शइ जेको आहे हर इंतज़ाम सही नमूने सां आहे ऐं असां जस पेश था कयूं जेके हिन मेले जे इंतिज़ामिया खे जेको ई मेलो संभालीनि था। जी तव्हां मेले जे शौक़ीननि ऐं मासूम ॿारनि जा मौक़ूफ़ ॿुधा। उन्हनि जो इहो चवणो हो त दरगाह जे गादी नशीन सैयद क़ाइम अली शाह अॼु गुलनि जी चादर चाढ़े सैयद हाजन शाह नारेधणी जे मेले जो इफ़्तिताह कयो आहे। कैमरामैन महताब चंद्र सां गॾु असद बुगियो।